मेहर शहर जो मुख्य टावर चौंक जेको शहर जे अहम बाज़ारनि ऐं मुख्य बाज़ार सां ॻंढियल आहे, गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि मौत जो खूह बणियल आहे। मेन रोड खां तक़रीबन 4 फुट हेठि हुजण करे बाज़ार में ख़रीदारी लाइ ईंदड़ लेडीज़, बुज़ुर्गनि ऐं आम शहरियुनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ताज़ो ई मोटरसाइकिल गुज़रण दौरान स्लैप थियण सबबि ॿ नौजवान शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त बाज़ार वारे इलाइक़े में रश हुअण बावजूदि अहिड़ा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ॿिए तरफ़ मुख्य चौंक ऐं बाज़ार जी दाख़िला वारनि रस्तनि ते कब्ज़ा माफ़िया हुकूमती धुर जे आशीर्वाद सां बिजली जे थंभियनि समेत रोड ते कुर्सियूं ऐं रेढ़ा लॻाए मेन रोड बंदि करे वेठी आहे, जंहिं सबबि बाज़ार में ट्रैफ़िक जाम ऐं वापार मुतासिर ऐं शहरी ॿिटी अज़ाब में मुब्तला आहिनि। शहरी लाॻापियल इदारनि DC दादू ऐं AC मेहर खां बुज़ुर्ग मुतालबो कयो आहे त फौरी तौर कब्ज़ा ख़तमु कराए टावर चौंक ऐं बाज़ार जे मुख्य रस्तनि जी मरम्मत कराई वञे त जीअं वधीक जानी ऐं माली नुक़सान खां बची सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।